जय श्री झूलेलाल। 26 जनवरी जी तव्हां सभिनि खे लख लख वाधाई हुजनि। 26 जनवरी जो संविधान कॾहिं खां लागू थियो हो ऐं हींअर कहिड़ो गणतंत्र दिवस मल्हाए रहंदासीं, अचो पाण इन जी चर्चा करूं। 26 जनवरी जे ॾींहुं पंहिंजो संविधान लागू थियो हो 1950 में। 26 जनवरी 1950 में पंहिंजो संविधान लागू कयो वियो हो ऐं ॿियो 10:18 ते इहो संविधान लागू थियो हो ऐं 2023 में 74वां गणतंत्र दिवस पाण मल्हाए रहिया हुआसीं ऐं हींअर पाण 75वां गणतंत्र दिवस मल्हाईंदासीं। त इन ॾींहुं पाण पंहिंजे जीअं कि स्कूलनि में ॾिसंदा आहियूं झंडो फहिराईंदा आहिनि ऐं राष्ट्रीय गीत गाईंदा आहिनि। इहो राष्ट्रीय पर्व सभिनि खां पंहिंजो वॾो ऐं महत्वपूर्ण आहे। इन ॾींहुं हर जॻह ते कई बार ॿार बि नंढा नंढा जेके सिपाही ठहींदा आहिनि ऐं सुठी कलाकारी निभाईंदा आहिनि ऐं इन ॾींहुं पंहिंजा जेके बि कीअं पाण खे आज़ादी मिली हुई ऐं कीअं पाण स्वतंत्र थिया हुआसीं, त पाण इन जो बि उन्हनि सभिनि वीरनि खे नमन कंदा आहियूं। त तव्हां सभिनि खे गणतंत्र दिवस जी लख लख करोड़ करोड़ वाधाई।